ही पाकिस्तान धोखो ठगी ऐं फ़रेब खां सवाइ कुझु कोन्हे जेको पंहिंजे मंतकी अंजाम जे तरफ़ तेज़ीअ सां वधे पियो। मुंहिंजा भाइरो, अॼु आउं एक्शन कमेटी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में हिते आहे। अलायंस जा छा बि आहे, पर ही क़ौमी तहरीक जा कारकुन असांजी इमरान जोखे जे अमल खां इंसाफ़ ॾियण जे लाइ हिते गॾु थिया आहिनि ऐं हाणे हिन मसइले में ईअं हथ न निकिरंदो। ऑल पार्टीज़ एक्शन कमेटी पंहिंजो प्रोग्राम जारी रखंदी ऐं जीअं सिंध क़ौमी महाज 1 महीने खां पोइ वरी हिते धरणो हणंदो। 1 महीने ताईं जेकॾहिं इमरान जोखो बाज़ाब न थी आयो त वरी रोड बंदि कंदासीं। अॼु 4 कलाकनि जे लाइ बंदि थियो आहे, सुभाणे सॼो ॾींहुं बंदि करे वेंदासीं।